जी नाज़रीन, ख़बर वहाँ के ॾियूं उॾेरोलाल खां। उॾेरोलाल वेझो बरसात मुतासिर 28 वरियनि जो नौजवान गेस्टो विखे फ़ौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर उॾेरोलाल खां अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। उॾेरोलाल वेझो बरसात मुतासिर 28 वरियनि जो नौजवान गेस्टो विखे फ़ौत थी वियो आहे। ॻोठु मीरा मोहम्मद शाह जे रहवासी बरसात मुतासिर नौजवान ग़ुलाम रसूल वद हाजी गुलू खोसो फ़ौत थी वियो आहे। ॻोठाणी जो चवणु आहे त बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि इलाइक़े में गेस्टो तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। फ़ौती नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त इलाज लाइ पैसा न हुजण करे ग़ुलाम रसूल गेस्टो विखे तड़पी तड़पी फ़ौत थी वियो आहे। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। उॾेरोलाल वेझो बरसात मुतासिर 28 वरियनि जो नौजवान गेस्टो विखे फ़ौत थी वियो आहे। ॻोठु मीरा मोहम्मद शाह जो रहवासी बरसात मुतासिर नौजवान ग़ुलाम रसूल वद हाजी गुलू खोसो फ़ौत थी वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त बरसाती पाणी नेकाल न थियण जे करे इलाइक़े में गेस्टो तेज़ी सां पखिड़िजी रही आहे। फ़ौती नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त इलाज लाइ पैसा न हुजण करे ग़ुलाम रसूल गेस्टो विखे तड़पी तड़पी फ़ौत थी वियो आहे। ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं उॾेरोलाल खां। उॾेरोलाल वेझो बरसात मुतासिर 28 वरियनि जो नौजवान गेस्टो विखे फ़ौत थी वियो आहे। नाज़रीन, वाक़िया अॻु कोई ॿिया ॻोठु मीरा मोहम्मद शाह जो रहवासी बरसात मुतासिर नौजवान ग़ुलाम रसूल वद हाजी गुलू खोसो फ़ौत थी वियो आहे।